नाज़रीन, ज़िले बेनज़ीराबाद जे अदीब, सहाफ़ी ऐं समाजी ख़िदमतुनि में नुमाया किरदार अदा कंदड़नि खे टाउन कॉमेडी सकरनि जे चेयरमैन सैयद मोहम्मद मुनिशा ज़ाकरी पारां मञता एवार्ड जी तक़रीब टाउन कॉमेडी हॉल में थी गुज़री। उन मौक़े ते ज़िला काउंसिल शहीद बेनज़ीराबाद जे चेयरमैन सरदार जाम तमाची उन्नड़, MP गुलाम कादिर चांडियो, PP ज़िले सदर अली अकबर जमाली, PP अगवान गुलाम शाह लिगारी, नूर अहमद लाखो, सैयद अली हैदर शाह, PP अगवान अली नवाज़ चांडियो, शबीर अहमद मक्सी, मौला बख्श लिगारी, गोविंद पप्पू सोनारो, शेर इतिहाद सकरण जो सदर मोहम्मद मुराद खानज़ादा जिन खिताब कयो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। उन खां अॻु टाउन कॉमेडी सकरण जे चेयरमैन सैयद मुनिशा ज़ाकरी पारां मञता एवार्ड सरदार जाम तमाची उन्नड़, MP गुलाम कादिर चांडियो, अली अकबर जमाली, जावेद अहमद राऊ, अदीब मारिक मला सकरण में बेहतरीन सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभाइण ते कुर्बान उमरानी काउंसलर अलायर खोखर खे ॾिना विया। आख़िर में अदीब मारिक मला पारां संदसि लिखियल किताब सकरण तारीख़ जी रोशनीअ में महिमाननि खे तोहफ़े तो ॾिनो वियो, जॾहिं त स्टेज सेक्रेटरी या फ़राइज़ तालीमी माहिर अब्दुल हमीद आराई पारां ॾिना विया। वधीक तफ़सील ॾिसंदा हिन रिपोर्ट में। SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। The right man for the right job to be done. मतलब सही कमाना सही माल। ओके लगे तो ये नारों सही हुआ, गलत हुआ, ऐसे मुझे शायद ये नारों जो परफेक्ट था, ये सही मालूम चुके, ये सही मालूम चुके मालूम, ये इतना ही कम है। ये माँ कराची पैसे कुछ साइन गुलाम मुस्तफा शाह के, अली शाह के, गुलाम कादिर चांडियो के, शुरू नहीं सिस्टम खत्म करोगे दूसरी बात ये आपने पूरा पूरा चला आई उससे समझना चला नवाब से लेके कई काम करने की कोशिश की लेकिन वो समझ चला मालूम तो पैसा आगे से खत्म करेगा काम करने के लिए बैठना इसके बाद काम करने के लिए वो नहीं होगा शिक्षा एक गुलाम का चाहिए और सूरत के आगे किलो साई पुलिस वाले टाइम कई मांग तमाम बेहतर लेकिन सूरत की बहुत शुक्रिया डायरेक्ट नहीं बड़ा टाइम बोली लेकिन जेके तम से पुलिस वाले चाहे पे कोई ठीक है आई कोई मसला सोचना मालूम है खास के गुलाम का रिजल्ट सब सेकंड शेयर में भी हो गया और मान के कोई मिसाल है सब को कैप करके था हम है वाला ये शेयर वहाँ जो उसने सभी बल्कि जो गलत है गलत जो ऐसे ही सोच ऊपर एक जो शायद मैं कोई तरीके से नहीं मैं ऊपर में बदल करूँ जिनके सिर्फ मेरे को में थोड़ी हुआ किताब या कोई चेक होता मांग वाले था पर जरूर की ब्लॉकिंग करना न कोई शुरू करेगा न एक्सेस किया वही मिसाल हम प्लान घर का मोटी बात है चेक काम करने वाला सारे तो बोले सूरज में ये जो होके बोलते हम थोड़े बाहर कौन सारे सभी के पूर्व सब काम करने वाले के सभी वीडियो की गुजने इन डेंगर में असा साथ नो उनके मनता तो ते कुछ एवार्ड बा उनके मान में मतलब दगाला बा प्रोग्राम कबो तमाम मेहरबानी करे पहुंचो मूंखे ख़ुशी थी आहे जॾहिं तव्हां दोस्त मूंखे यादि कंदा आहियो ऐं मूंखे तमामु घणी यादगिरी अॼु ॾींहुं जो को प्रोग्राम आहे उन जे हिसाब सां मां तव्हां सां हिते गॾु वेठो आहियां। मुंहिंजी पंहिंजी सोच हूंदी आहे, मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे, पोइ चाहे कंहिंखे वणे थो कंहिंखे नथो वणे उहा ॿी अलॻि ॻाल्हि आहे, पर बयान ज़रा मुनफ़रद तरीक़े सां कंदा आहियूं। साईं मुनीर शाह साहिब या वरी तव्हांजी अचीवमेंट आहे त तव्हां पंहिंजा जेके बि टेन्योर 4 साल जो रहियो वो इंतहाई बहितरीन नमूने सां तव्हां पंहिंजे विकार तमामु पंहिंजी टीम समेत ऐं तव्हांजी पूरी टीम जी ॻाल्हि थो कयां ज़िले उतार की इजाज़त जो महिरबानी करे फंक्शन में अची ऐं असांजो मान मथाओ कयो। गुड़िया जी तरह असांजो व्यवहार ख़ासि
ये सभी बुआ में ताकत साई गुलाम शाह हो आई असांजे वीर प्रेसिडेंट पर्सन पार्टी साई इम्तियाज़ आज़ाद साहब को रात जे फोन ते पाण खिली जो असां पंहिंजे घर में पाणी कढण मजबूर आहियूं कराचीअ में उनजे करे उन्हनि जी शिरकत न थी सघी असां पंहिंजे ज़हन में सोचियो त सगड़नि में पाणी न ईमानदारीअ सां सचाईअ सां पंहिंजे ज़मीर खे हाज़िर नाज़िर सम्झंदे जेको बहितर सम्झो उहो ख़ुशूसन सगड़नि जे शहर जे लाइ सगड़नि जे माण्हुनि जे लाइ उहो कयो उन्हनि में यकीनन कमिशूं हूंदियूं घटितायूं हूंदियूं ग़लतियूं हूंदियूं ऐं टीम नहीं हुअण जे करे मां सम्झां थो त तजुर्बेकार जेसिताईं माण्हू थिए थो उन हवाले सां ग़लतियूं हूंदियूं पर एतबार ऐं पंहिंजे पार्टी जे अॻियां हिन 6 सालनि जी रिपोर्ट ॾींदे ख़ुशीअ सां ऐं एतबार सां हिकिड़ी ॻाल्हि यकीनन करे सघे थी त जॾहिं असां चार्ज सवारी ऐं सुभाणे असां जॾहिं पंहिंजी चार्ज वरी डिस्ट्रिक्ट या जेके ॾींदासीं ऐं अॻियां ॾींदा त हर लिहाज़ सां को डेवलपमेंट जा कम हुजनि सफ़ाई सुथराई जा कम हुजनि नए शहर जा कम हुजनि सतरंड अॻे खां बहितर ज़रूरु आहे जे ॾींहुं असांखे सतरंड असांजी चार्ज संभाली अॼु उन खां बहितर आहे केतिरो बहितर आहे बाना चाराना छाना उहे मां सम्झां थो त असांजी सतरंड जा जेके दोस्त आहिनि उहे ई ॿुधाए सघंदा पर एतिरी ॻाल्हि एतबार सां यकीन सां थी सघे थी त सतरंड जॾहिं असां आयासीं उन खां पोइ हर फील्ड में उन में बहितरी ज़रूरु आई आहे एतिरी बहितरी करे सघिया आहियूं कि असांजा दोस्त असांजे सहाफ़ी असांजो सोशल मीडिया असांजो आम माण्हू बि वधीक बहितर ॿुधाए सघे थो उहा अलॻि आहे जेको पार्टी सां मोहबत कंदड़ आहे मोहबत सां उहो ॿार वधीक ॿुधाए ऐं ॿिया जेके ख़ुदाकार जा जेके तनक़ीद निगार उहे ॿार घटि ॿुधाए पर मां नथो सम्झां त को कहिड़ो हूंदो जेको इहो चए त न अॻे खां का बहितरी कान्हे उहा सफ़ाई जे हवाले सां हुजे मां हिकिड़ो मिसाल ॾींदुसि मूंखे आहे त सफ़ाई जी शुरूआत थी जनवरी 17 में 94 सेप्टेम्बर आया जनवरी 17 में वो जेके गुलामनि जे चेहरे जो ऐं तमामु सुठे नमूने सां इहे फ़ैसिला थिया उन खां पोइ जॾहिं इलेक्शन थी ऐं कंहिं सां सभिनी ओथ कया साईं मुनीर साहिब खे मिलियो हिते मिलियासीं साईं खे पुछो साईं तव्हां ॿुधो माशाल्लाह तव्हांजे काम में को ख़बर 40 करोड़ पैसे ईंदा आहिनि ऐं उहे न हुजण जे करे फंड्स न हुजण जे करे उहे शयूं न ठही सघे उन खां पोइ साईं कढी आया उन खां पोइ वरी एडमिनिस्ट्रेशन रही वरी साईं मुनीर आया टाउन कमेटी जा चेयरमैन थी उन्हनि सभिनी शयूं जेके साईं मुनीर वारनि में जेके शयूं उहे साईं मुनीर जे हथां उहे कामयाबु थी ॾिसी असांखे मूंखे ॾाढी दिलि ख़ुशी थी आहे उन में ऑफिस जो चिल्ड्रन पार्क हो उहे साईं मुनीर कयो हिकिड़ी शइ जी ॾाढी ख़ुशी थी आहे साईं मीर साईं गुलाम शाह ऐं पार्टी जे अंदरि गुलदस्तो जेको ठाहियो उन में जेके गुल चूंडियूं उहे जेके बेस्ट आहे भले में भला जेके हिन शहर था हुआ उन्हनि में साईं मुनीर शाह ऐं पंहिंजो उहे गुलदस्ते में चूंडे दौरान जना असांजा 18 यूनियन काउंसिल मां चेयरमैन खटी आया 15 वार्डन मां असांजा काउंसिलर खटी आया ऐं उन्हनि काउंसिलरनि ऐं असांजे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खे मुबारक ॾियूं त उन्हनि पंहिंजो पीरियड ख़ुशूबी सां पूरो कयो ऐं पार्टी सां पंहिंजे पार्टी जे फ़लसफ़े ते रहिया हिकिड़ी गुज़ारिश परफेक्ट ज़ात मुंहिंजी ख़ुदा जी हूंदी आहे कमु थींदा आहिनि उन्हनि कमनि में पोइ ज़ाहिर आहे कुझु नेकी थींदी आहे कुझु गिला थींदी आहे छो जो जॾहिं कमु थींदो आहे ज़ाहिर आहे उन में कमु करण वारे जे मथां तनक़ीद थींदी आहे असांजी क़यादत मोहतरमा अदी फरियाद तालपुर साहिबा असांजो डिविजनल प्रेसिडेंट जवाब लंजार साहब टाउन कमेटी जे हिसाब सां या तारीख़ जो हिसो बढ़जी चुकी आहे ऐं घणो वक़्तु तव्हांजो न वठंदुसि तो ही प्रोग्राम इत्तफ़ाक़ी तौर ते चलिजे या की पर अच्छी मुहर्रम जे करे ऐं पंहिंजो पाण खे बि इजाज़त न ॾींदुसि घणो कमेटी के तरफ खां ऐं शहर जी तरफ खां साहब जी तरफ खां मज़ीद महिमान असांजे नंढड़े फंक्शन में आहिनि ऐं जेके गहराइनि सां उनजो शुक्र अदा कयो ऐं साम्हूं वेठल असांजा पाण वारा
दोस्तों जो मां नहायत शुक्रगुज़ार आहियां जेके पंहिंजे टीम जी तालीमात ॿुधाया साईं तव्हांखे थोरो ॿुधायो असांजो हिकिड़ो वारो फंक्शन जो करण जो हो पर डॉक्टर जो करे जेके कमेटी सकरन 21, 22, 23 मार्च उनमें बड़ी जेके शुरुआती हुआ मां समझा तो कराची असांजो वॾो शहर आहे बराड़ी जे हवाले सां सकरन को खुश नसीब थिया हो जेको बड़ी को प्रोग्राम हलियो जंहिंमें गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल बंद जे स्टाफ ताउन कयो और मुकम्मल लेडीज जो प्रोग्राम हो ट्रेनिंग में मर्दन खे इजाज़त हुई इहो भी टाउन कमेटी जो हिकिड़ो फक़त को कम आहे माहिर सैयद मोहम्मद मुनीर साहब के चौदोस और कुछ दोस्तन के लाइ शील्ड्स रखियूं आहिनि उन्हनि जे कम जे बुनियाद ते मां साईं खे चौदोस थोरो पाठ अचनि